रिसालत, नाराए रिसालत, नाराए विलायत, नाराए विलायत, नाराए हैदरी, नाराए हैदरी, खानदान सैयदात बावादे बलंतर सलवात। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वबरहा खफा वनकशफा फरजाना बेहक़े फरजा आजिला करीबा कलम हिल बसर सब मिली करे चलना या मोहम्मद या अली या अलियो या मोहम्मद आवाज़ बुलंद या मोहम्मद या
اثفياني فإنكما كافيان وانصراني فإنكما या मौलाना या साहिब ज़मान अलगौस अलगौस अदरकनी सगीरा कबीरा गुनाह माफ न सभी मिली करे बावाज़े बुलंदतर सलावत साफ करके कभी खत लिखो हमारे अरीज़े लिखने पे क्यों खफा हो भला 15 शबान मुआज़िम ते तमाम सब मौला ने खत लिखना हमारे अरीज़े लिखने पे क्यों खफा हो भला तुम्हारा भी कोई जिंदा है तो उसे खत लिखो तुम्हारा भी कोई जिंदा है तो उसे खत लिखो बावाज़े बुलंदतर सलावत पक था जेके नबी जे सद ते न आया सा खत ते छाई बर मोहम्मद आल मोहम्मद बावाज़े बुलंदतर सलावत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाह नवर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यन उयूनना अस्सलातु वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अला बिल हुसैन व अला उम्मिल हुसैन व अला इख्वतिल हुसैन व अला अख्वातिल हुसैन व अला औलादिल हुसैन
हुसैन लज़ी क़ाल फ़ी बतन ज़हरा या उम्मा इन्नी अतशानु क़ाल या उम्मा قال يا أمّا إني أريان मज़लूम करबला जे उन टाइम जे गुरबत जा जुमला पढ़िया थमना मज़लूम मां जे सदफ मुबारक में हुया सानदारा रवायत करे थी नमाज़ फजर पढ़े तक़ीबात में मसरूफ थियम बतन वारे बार गालाए करे जो अम्मा मां ॾाढो प्यासो आवाज़ अम्मा मां ॾाढो प्यासो साईं रवायत करे थी नमाज़ फजर पढ़े नमाज़ ज़ोहरैन पढ़े तक़ीबात में मसरूफ थियम वरी आवाज़ अम्मा मुझे जिस्म ते कुछ कोन्हे साईं रवायत करे थी नमाज़ मग़रिब पढ़े तक़ीबात में मसरूफ थियम वरी आवाज़ अम्मा मुझे जिस्म सलामत कोन्हे अजर कुमला खुदा तवांजा वेणा कब्र ज़हरा ताईं पहुंचाए खुदा तांखे निमाज़ी बनाए बतूल रोंदी रोंदी उन जाइ ते आई जिते नबियुनि जो सरदार मुसल्ले ते वेठा हुया बतूल रोई जदी बाबा तव्हांखे त ख़बर आहे मां बि पंहिंजे अम्मा ख़दीजा खे बतन मुतसलियूं ॾिनियूं मुंहिंजो सरताज अली बि पंहिंजे माउ खे बंधन मुतसलियूं ॾींदो बाबा ही अजीब ॿार अजीब अजीब ॻाल्हियूं थो करे कॾहिं थो चए अम्मा मां ॾाढो प्यासो कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत नबी फरमाईंदा ज़हरा ॿुधी बर्दाश्त करे न सघंदी वञी पंहिंजे सरताज अली खे वठी आ अली मौला जनाया नबी फरमाईंदा या अली जो ज़हरा जे कुलनि खे मज़बूतीअ सां जलिया अली मौला पाते ख़ैबर अली ज़हरा जे कुलनि खे मज़बूतीअ सां पकड़ियो अल्लाह मां तालिब जो एरिया जा जुमला खुदा अल्लाह मूंखे करवट करवट जन्नत नसीब फरमाए अल्लाह मां साहब रवायत पढ़ी अली मौला जी जो मज़बूतीअ सां पकड़ियो नबी फरमाईंदा ज़हरा हाणे ॿुधा मुंहिंजो हुसैन छा थो चए मुंहिंजो हुसैन तोसां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे ज़हरा फरमाईंदी बाबा कॾहिं थो चए अम्मा मां ॾाढो प्यासो आहियां कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत कोन्हे कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजे जिस्म ते कुझु ई कोन्हे नबी फरमाईंदा ज़हरा जेको हुसैन चवे थो सच थो चवे ज़हरा इन मुंहिंजे बचड़े हुसैन खे मुंहिंजे कलमे पढ़ण वारा करबला में 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो सजदे जे हालत में मुंहिंजे ग़रीब जे लाश ते सॼे जा घोड़ा खड़े डोड़ाईंदा खॾे जा घोड़ा सॼे डोड़ाईंदा मुंहिंजे बचड़े जो लाश बि न बचंदी ज़हरा मुंहिंजे बचड़े जो कफ़न बि लुटे वेंदा ज़हरा मुंहिंजे बचड़े हुसैन
के उन ॾाढी लॻंदई ज़हरा मां नबी तुंहिंजो बाबो तोखे वसियत कयो तो वञा हुसैन जे प्यास जो ख़्याल ज़हरा मुंहिंजे हुसैन खे उन ॾाढी लॻंदई ज़हरा बाबो वसियत कयो तो वञा मुंहिंजे हुसैन जे उन जो प्यास जो ख़्याल अदादारो मोमिनो हुसैन मौला जन आया ज़हरा बचड़े जे प्यास जो ख़्याल रखिया तने जो साण जो आखिरी टाइम थियो ॿियूं सभई वसियतूं हली मौला हिक वसियत नंढड़ी धीअ ज़ैनब खे सॾे करे चएती ज़ैनब ॿियूं वसियतूं मां तुंहिंजे बाबे खे कयूं बाबे वारी वसियत मां तोखे कयूं थी वञा ज़ैनब मुंहिंजे बचड़े खे उन ॾाढी ज़ैनब हुसैन जे प्यास जो ख़्याल रखना ज़ैनब मुंहिंजे बचड़े खे उन ॾाढी लॻंदी अथई मां हयाती संभालींदी रहियमि बचड़ो पाणी घुरंदो सॼी सॼी राति जाॻंदी हुयमि बचड़ो जीअं उन ते न रहे ज़ैनब बाबे जी वसियत मां तोखे वसियत कयो थी वञा ज़ैनब मुंहिंजे हुसैन जे प्यास जी पालत अजरुकमला बतूल जहान छजो अज़ादारो मोमिनो बतूल जहान छजो ज़ैनब भाउ जे प्यास जो ख़्याल रखिया भाउ हुसैन जी उन जो ख़्याल ज़ैनब रखंदी हुई हिकु दफ़ो रवायत आली मौला जन ज़हरा जी क़ब्र जे मथां क़ुरान पिया पढ़नि ॿी रवायत आई ज़हरा जे क़ब्र जो पहरो पिया ॾियनि मथां मुसलमान ज़हरा जी क़ब्र में ठाहे वञनि एतिरे में ज़हरा जी क़ब्र हली आवाज़ आई आली तूं हिते क़ुरान पियो थो पढ़े होॾे मुंहिंजी ज़ैनब खे निंड अची वई आहे मुंहिंजे हुसैन जे उन लॻी आहे हुसैन खे प्यास लॻी आहे जल्दी करे मुंहिंजे बचड़े खे पाणी पिया अली मौला जन तिखा तिखा कदम खणी नंढड़ो पाणीअ जो जाम भरे हुसैन खे पीआरे अली मौला जन उन जाइ ते जिते नंढड़ी ज़ैनब आरामी हुई अली मौला जन धीअ जो आराम ठुटाइण गवारा न कयो अली मौला धीअ जे मथां रोअण शुरू कयो अली मौला जे अखियुनि जा गरम गरम ॻोढ़ा ज़ैनब जे नंढड़नि रुख़सारनि ते पिया जीअं जो ज़ैनब जी अखि खुली पीउ खे रोअंदो ॾिठी चएती बाबा मदीने में वरी कहर बाबा मदीने में वरी कहिड़ो ॾुख मिलियो अथई अली मौला फरमाईंदा ज़ैनब तूं हिते आराम पई थी करे हुसैन खे उन लॻी आहे ज़हरा क़ब्र में तड़पी वई आहे जीअं जो ॿुधई अम्मा तड़पी वई आहे नंढड़ा नंढड़ा तबदी चएती बाबा जेको आराम कयो में काफ़ी आहे बाबा मां पंहिंजे भाउ जे प्यास जो ख़्याल बाबा माफ़ कजो जेको आराम कयो में काफ़ी आहे बाबा मां पंहिंजे भाउ जे प्यास जो ख़्याल रखंदुमि अदादार मोमिनो साण ज़ैनब भाउ जे प्यास जो ख़्याल रखे अदादार मोमिनो पेके घर में बि भाउ जे प्यास जो ख़्याल रखे जॾहिं जो साण जे निकाह जो टाइम थियो अली मौला जन पंहिंजी भेण जनाबे हाला अली मौला जन पंहिंजी भेण ज़ैनब ॾे मोकिली चयईंसि चई आहे मुंहिंजी ज़ैनब खां पुछी आहे अब्दुल्ला सां तुंहिंजो निकाह पियो जनाबे हाला जीअं जो आई साण ज़ैनब फरमाए अम्मा बाबे के चाची अब्दुल्ला चाचे जाए अब्दुल्ला सां भले बेशक निकाह पढ़ा पर बाबा चाचे सां निकाह में कुछ शर्त रखना जे जास मूंखे अम्मा ज़हरा जी वसीयत
प्यास जे लाइ पानी पियाण ज़रूर वे अम्मा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल मतीन व क़ौलुहुल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला ताकुलू अम्वालकुम इला अम्वालिकुम बावाज़ि बुलंदल सलवात। सैयदा फरमाई बाबा मुझे हुसैन जो कुसंदो इन गुरबत जे आलम में तवा हुंदो जो मुझे हुसैन ते रोंदो। नबी फरमाइंदा ज़हरा मां न हुंदम ज़ाहिरी तौर ते मुझे वजूद न हुंदो जो मां रोवां भला हिन जो बाबू अली चे ज़ाहिरन उहे भी न हुंदा बाबा भला मां ज़ाहिरन हुंदम जो मां रोवां। नबी फरमाइंदा तू भी पाण फरमाइन थई पाण सवाल थी करे साण बाबा पोइ जो वॾो भाउ हसन नबी फरमाइंदा उहे भी न हुंदा। साण फरमाईंदी बाबा पोइ रोंदो केरु मुंहिंजे हुसैन ते एडो जो गुरबत जे आलम में कुसंदो एडो जो प्यासो कुसंदो सजदे जे आलम में कुसंदो मुझे बचड़े पे रोंदो केर। नबी फरमाइंदा ज़हरा खुदा एक कौम पैदा कंदो जंहिं कौम जा जवान हुसैन जे जवान लिखे जंहिंजा ज़ईफ़ हुसैन जे ज़ईफ़नि खे रोंदा जंहिंजा बचड़ा नंढड़ा नंढड़ा शरीर हुसैन जे शरीरनि खे रोंदा। बाबा जे रोंदा त मां बतूल वाइदो थी कयां जेके मुंहिंजे हुसैन ते मूंखां बाद एॾो रोंदा मां वाइदो थी कयां तेसि ताईं मां जन्नत में न वेंदी मां जेसि ताईं मुंहिंजा हुसैन जा रोअण मां वाइदो थी कयां बाबा तेसि ताईं मां जन्नत में न वेंदी मां जेसि ताईं मुंहिंजे हुसैन जा अज़ादार जन्नत में न वेंदा। अज़ादार तूं वॾे शरफ़ वारो आहीं वॾी फज़ीलत वारो आहीं वॾे मान ऐं मक़ाम वारो आहीं। ॿ हसरतूं हुयूं सैयदा ज़हरा जूं हिकु अज़ादार ॿियो अलमदार। अखियुनि खईं अज़ादार जे हो ज़हरा जी हसरतात पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ कॾहिं ख़त्म तू भी हसरत है जनाब सैयदा ज़हरा जी अलमदार भी हसरत हो जनाब सैयदा ज़हरा जी सही साइड जी हसरत या अल्लाह ओ बाबा तेस ताईं जन्नत में न वेंदी मां जेस ताईं मुझे हुसैन जा अज़ादार न वेंदा। अज़ादार पो सोच एड़ो थी जो महशर जे मैदान में बतूल के तुझे मुझे करे बीहणो न पए बतूल जो वादो तेस ताईं जन्नत में न वेंदम जेस ताईं हुसैन जा अज़ादार न वेंदा बातमी न वेंदा। पो एड़ो थी जो तुझे मुझे करे महशर जे मैदान में बतूल के बीहणो न पए। अगे ही एक दरबार में बतूल बीठी उनके अञा ताईं था ॾियो। खुदा तव्हां असांजी इबादत क़बूल फरमाए खुदा तव्हां असांखे तौफ़ीक़ करे जो सैयदनि जे शान मान फरमान खे सम्झी सघूं। अफ़सोस जो हिन दीन ते हुसैन पंहिंजा घोट कोराया मेहमान दुनिया वारनि हुसैन जी इज़्ज़त न सुञाती हुकुम ॿियो आहे पर मुंहिंजी दिलि थी चए हाणे जेको जो रोई पिया त मां चवां थो ॿ टे जुमला पढ़ियो मुंहिंजे शाम ते साइण फिज़ा सहरा करबला में हुसैन ज़ैनब जे ख़ैमे में आई 9 मरतबा ज़ैनब जे साम्हूं उथी वरी वेठी साइण ज़ैनब जो मां खे परेशान ॾिठो न मां खे बाकुर पाए ॾिठी मां छा ॻाल्हि आहे जो परेशान थी लॻी चई ज़ैनब जी तूं ख़ैमे में वेठी आहियां मां ॿाहिरि हाणे मंदरु ॾिसी आई आहियां कंहिं पासे ॾों 20,000 कंहिं पासे ॾों 30,000 कंहिं पासे ॾों 40,000 जे फौजनि जा दस्तावेज़ अचनि जेको था पुछनि चवंदा असां हुसैन जे खून जा प्यासी आहियूं। ज़ैनब तुंहिंजे भाउ जा कातिल पिया था कठा थियनि साइण ज़ैनब फरमाईंदी मां न घबरा मुंहिंजे भाउ हुसैन खे त हिकु दफ़ो वठी आहे मां पंहिंजनि लफ़्ज़नि में चवां पहिरियों मरतबा सैयदनि जी कनीज़ जा कदम ख़ैमे खां ॿाहिरि आया सैयदनि जा वेण बुलंद थिया मां चवंदुमि जेका फिज़ा जा कदम ॿाहिरि बर्दाश्त नथी करे जॾहिं ज़ैनब निकिती हूंदी खुदा तव्हांजी इबादत क़बूल फरमाए। बस अज़ादारो मोमिनो हुसैन मौला जब भेण जे ख़ैमे में आया हुसैन मौला के साइड फरमाए थी
शबीर भाउ खणी आए अम्मा फिजा ॿुधायो कंहिं पासे ॾो 20,000 कंहिं पासे ॾो 30,000 कंहिं पासे ॾो 40,000 शबीर ये सब तुझे मारण वाला कथा था थियनि हाय मानी जाई ये सब तुझे भाउ जे खून जा प्यासीदा कथा थिया साईं फरमाईंदी शबीर तुझो कोई मददगार न आहे साईं के हुसैन मौला रोई फरमाईंदा भेण घबराए न मुझे जन्नत जा साथी सब अची विया अम्मा जी जाई मुझे जन्नत जा साथी सब साथी अची विया थई पर अम्मा जी जाई सोचा तो एक मुझो दोस्त आ जेको बसरे जो रहण वारो आ नालो शहीद थस नई शादी कई थी 7 भेनरुनि जो एक भाव आ सोचा तो खत लिखांस मता भेनरू अचण जीअं जो चई न मता भेनरू अचण न साईं ज़ैनब रोई चई घबराए न शबीर खत तूं लिखेस पोयों दस्तखत मां थी कयांस शरीफ मां जी थन पीती थन यकीन आ सईद भाउ ईंदो मूंखे यकीन आ सईद ज़रूर ईंदो भेनरू न रुकींदस अदादारो मोमिनो भेण जो हुकुम ॿुधी हुसैन मौला सहरा में सॾु करे चवंदा गाज़ी ओ मुंहिंजा बावफ़ा भाउ अब्बास हिकु दफ़ो कलम कागज़ खणी आ गाज़ी कलम कागज़ खणी आ लिखण जो शुरू जो करे न हुसैन फरमाईंदा अब्बास अॼु तूं न अॼु मां पाण हुसैन ख़त लिखंदुमि मूंखे भेण ज़ैनब जो हुकुम अॼु मां भेण जी आस पूरी कंदुमि हुसैन मौला ख़त जे पहिरीं सिट ते लिखियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना लिल्लाहि व इन्ना सईद भाउ 28 रजब ते नाने जे उम्मत में असांजो वतन छॾायो आहे सईद 4 शहबान ते मके पहुतासीं 8 ज़ुल्हज ते असांजा बदल इहराम टोड़ाया विया सईद भाउ मंज़िल अशराफ ते हुर असांजे घोड़े जे वाग में हथ सईद भाउ ॿी मोहरम ते करबला पहुता हूं सतीअ को पाणी बंदा सुभाणे असर जे टाइम ते असांजी ॿेड़ी पतल छॾे ॾींदई सईद ईंदे त ग़रीब जूं भेनरूं तुंहिंजे हक़ में दुआऊं घुरंदई न ईंदे त ग़रीब जी माउ तोखे दुआऊं ॾींदई अजरुकुम अल्लाह हुसैन मौला ख़त बंदि करण जो इरादो कयो साईं ज़ैनब फरमाईंदी शबीर जल्दी न कर कुझु मां बि लिखंदीमांसि साईं ज़ैनब ख़त जे पोयां लिखियो ज़ैनब बिन्ते अली असीर आयशा ज़ैनब बिन्ते अली असीर आयशा हुसैन ख़त बंदि करे सराए करबला में टिबे ते सवार थी करे चवंदा जान ओ मुंहिंजा बावफ़ा नौकर जौन भेण ज़ैनब जो हुकुम आहे ही ख़त वञी बसरे में मुंहिंजे दोस्त सईद खे पहुचाया उन टाइम सिज लहण वारो हो जौन खे ज़हन में ख़्याल आया अॼु जे रात जो मेहमान ज़हरा जो नाम बाक़ी रात बची आहे हिकिड़ी बसरो आहे लंबो सफ़र इनके ख़्याल पिया अचनि थी सघे थो मां हुसैन तो क़ुर्बान न थी सघां ई हुसैन मौला ॾिसी फरमाईंदा जौन ॾिस मां केरु आहियां जौन मां वाइदो थो कयां तूं पहिरियों अकबर खोलंदे बस अज़ादारो मोमिनो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी जो न ख़त अखियुनि ते लाथो बोसा ॾींदो सीने सां लायो ख़त खणी मुख़्तसिर कया जौन उन टाइम ते बसरे में पहुतो जॾहिं चिराग ॿरनि पिया माण्हू ॾाढा सुहिणा वसनि पिया पंहिंजे पाण खे जौन चए पियो सईद ख़त न ॼाणा जे ज़ैनब साण न हुजे सईद ॾाढो सुहिणो न वसे न ॼाणा ख़त जे ज़ैनब साण न हुजे सईद जो दरवाज़ो खटे अंदरों सईद पुछो मन अंतल बाब केरा दरवाजे ते जौन जथो अना बरीदुल हुसैन मां हुसैन जो क़ासिद जल्दी सईद दरवाज़ो खोलियो लख बिस्मिल्लाह कया मोहम्मद जे मदीने में आयो जे मोहम्मद जे मदीने में आयो जो चलो ना मां हुसैन जे करबला जे लख बिस्मिल्लाह कया लो त पानी पिया जाए लो त मां अकबर जा अहवाल वठा कासिम जा हालात पुछा रोई करे चतो सईद घणी देर मुखे ज़ैनब कुलसूम जा वेण तुझे शहर में बीहण नथा सईद पानी जा नाला तॾे थो खणे जो करबला जा उन्या ॾिठा न सईद सामने वारे चौक ते इंतजार कंदो मां ईंदे ग़रीब जो भेनरूं दुआऊं ॾींदई न ईंदे तब ग़रीब जी मां दुआ ॾींदई ख़त ॾेई जौन अॻे वथियो सईद ख़त खणी बिस्मिल्लाह करे घर में जो दाख़िल थियो न मां हकल करे चयसि कहिड़ो दरवाज़े ते जे अम्मा मुर्शिद हुसैन जो क़ासिद जॾहिं को ख़त हथनि ते आयो आहे दिलि थी चए
जे मोहते मातम कया मां जे मुर्शिद जो खत आई मुर्शिद जो कासिद आई उन को पानी न पुछी सईद रोई करे जे तो अम्मा पानी जा नाला पियो खड़ा कासिद ज़ारो गुज़ार रोई रोई पे पानी ना नाला तदे तो वठी जो करबला जा प्यासा ॾिठा न थई सईद तुझे शहर में मुके ज़ैनब कुलसूम जा वेड़ घणी देर बीह न थई अजर कमल अल्लाह अम्मा इजाजत मुर्शिद जो खत खोला मां झट करे थी जल्दी न कर एहतराम के खिलाफ आ पहरो वुजू करे आ पो मुर्शिद जो खत खोल सईद वुजू करे आ जे मां हाने इजाजत मां जे जल्दी न कर तुझे भेणुन के सडे चा मता मुर्शिद हुसैन अकबर जे शादी जो खत लिखियो मता कासिम जे शहरन में इतला हुजे सतई भेणू कठियो थियो अदादारो मोमिनो सईद खत खोलो जे जो खत खोले हुसैन